में 18 अध्याय हली रहवा भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज कल बुधायो कि टिन तरहन जी धारणा शक्ति थी दिया वह धृति सात्विक राजस तामस थी दिया। हाणे भगवान बुधाइन ता सुख भी टिन तरहन जा थींदा आहिनि, हा न। असांखे त हर शइ में सुख ईंदो आहे, हा न भाई। सत्संग भक्ति में भी सुख ईंदो आहे त निंदा करण में भी सुख ईंदो आहे। कन्नन में अमृत वञे हरि नाम जो तॾहिं भी सुख ईंदो आहे। कोई निंदा करे पराई पचर असांखे उन में भी सुख ईंदो आहे। अञा पतो नाहे कि कहिड़ी शइ सुठी आहे कहिड़ी ख़राब आहे। कोई ख़रीदी करण वञे, माल वठण वञे, और सोन जी जगह ते उनखे नकली अगर ॾेई छॾनि 5 रुपए जी अंगूठी ऐं 10 रुपए जा हार, त केॾो गुस्सो ईंदो, केॾो चिल्लाईंदो कि मां बर्बाद थी वियुमि। लेकिन अनमोल भगवान जा वचन छॾे करे असां जीवन भर छा विझंदा रहंदा आहियूं पंहिंजे अंदरि, कननि में, ओहो, दिमाग़ में, बुद्धीअ में। त असांखे पतो हुजणु खपे कि असांजे लाइ कहिड़ी शइ सुठी आहे कहिड़ी ख़राबु आहे। ईअं जीवन गुज़री न वञे। भगवान कृष्ण चवनि था, हे अर्जुन, सुख भी 3 तरहनि जा थींदा आहिनि। घणनि तरहनि जा? 3 तरहनि जा। सो भी तूं मूंखां ॿुध। सभिनि खां सुठो सुख थींदो आहे सात्विक सुख। उहो कंहिंखे चइबो आहे? ध्यानु ॾेई ॿुधो। जंहिं सुख में हे गुरमुख माण्हू, सत्संगी माण्हू, प्रभुअ जो प्यारो भजन कंदो आहे, हरिअ जो ध्यानु कंदो आहे, सेवा कंदो आहे, कथा कीर्तन सत्संग सुमरन, इन तरह सां भक्तिअ सां अॻिते वधंदो आहे। उन जे दुखनि जो अंत थींदो आहे। जेके भक्ति कंदा आहिनि, प्रभुअ जो ध्यानु कंदा आहिनि, भगवान जे नित्य सत्संग कीर्तन सेवा खे कंदा आहिनि न, उन्हनि जा दुख ख़तम थींदा वेंदा। तो चओ हरे राम। उहो जेतोणीक शुरूअ में भगवान जो भजन जहर जे समान लॻंदो आहे कि न, लेकिन नतीजे में उहो फल अमृत जे समान ईंदो आहे। कंहिं स्कूल पढ़ण वारे नंढे ॿार खे चओसि तूं बंदि कर भाई खेॾणु, अवे पढ़ाई कर, त उनखे ईअं लॻंदो ॼण ओहो परेशान करे छॾियऊं घर वारनि, हे मुंहिंजा दुश्मन आहिनि, खेॾणु नथा ॾियनि, चवनि था किताब खणी वे पढ़ाई कर, हा न भाई। तहिड़ी तरह सां असांखे भी सत्संग भजन ईअं लॻंदो आहे भई हे अरे टीवी में केॾो बढ़िया पियो लॻे, फिल्म पिया ॾिसूं, हा, घुमूं फिरूं पिया बढ़िया, सिनेमा ते वियासीं, केॾी मौज पई अचे बढ़िया, एॾो मनोरंजन। इहो छॾे करे गीता पढ़, भागवत पढ़, कथा ॿुध, ओहो काथे फासी पियासीं। भगवान जी भक्ति भी शुरूअ में जहर जे समान लॻंदी आहे, लेकिन हिम्मत रखिजे, पंहिंजो सुठो बुरो समझिजे। शुरूआत में भले असांखे तकलीफ़ थिए, लेकिन इन जो जेको रिजल्ट ईंदो, नतीजो ईंदो, उहो अमृत जहिड़ो हूंदो। नरक कटिजी वेंदा, जीव जंतु पशु पक्षियुनि जी गंदी गंदी जूड़ियूं दुखदाई उहे कटिजी वेंदियूं। सोचो केॾो दुखदाई जीवन आहे। ॿाहिरि ॾिसो पशु पक्षी कीअं था घुमनि, वीचारा दुखी थी, उस में बीठा आहिनि, वेहण जी जॻह कोन्हे, उञ लॻी आहे त पाणी नथो मिले ओॾी महिल, खाइण लाइ कचरो, मिट्टी, पनियूं, गंदगी, ओहो हरे राम। तंहिंजे करे सावधान रहो। भगवान चवनि था जेको सात्विक सुख आहे, सेवा सुमरन भजन सत्संग कीर्तन सत्संग, हा न, इहो शुरूआत में जहर जे समान लॻंदो आहे, पर नतीजे में अमृत जहिड़ो आहे। श्री कृष्ण गोविंद। तंहिं करे जेको भगवान जे भक्तिअ में लॻल बुद्धीअ सां मिलियल सुख आहे, सो सात्विक आहे। इन सुख खे सात्विक सुख चइबो आहे। हिन महिल जीअं तव्हां वेठा आहियो सत्संग में, इहो सचो सुख आहे। सात्विक यानी सचो। भजन करण, सुमरन करण, ध्यान करण, सेवा करण, परोपकार करण, भलाई करण, इहो कहिड़ो सुख आहे? सात्विक सुख, सचो सुख आहे। इन सां कंहिंजो भलो थो थिए, बुरो नथो थिए।
तव्हांजो बि भलो थो थिए ऐं जंहिंजी सेवा था कयो उन जी बि भलाई थी थिए। हाणे ॿुधो, जेको सुख विषयनि ऐं इंद्रियनि जे संयोग सां थींदो आहे, हाँ कहिड़ो सुख आहे? ज़बान ते स्वादिष्ट पदार्थ खाधो, ज़बान में स्वादु आयो, वाह वाह मज़ो अची वियो, वरी खाओ वरी खाओ, वो भले बीमार थी वञे मां, वो भले बुखार थी वञे, दुख अची वञनि। इहो इंद्रियनि जो सुख आहे। अखियुनि खे तमाशा ॾेखारियो, अखियुनि खे नज़ारा ॾेखारियो, चओ हरे कृष्ण। इहो इंद्रियनि वारो जेको सुख आहे, विषयनि ऐं इंद्रियनि जो संयोग। विषय कहिड़ो आहे? कोई अहिड़ा पदार्थ खाधासीं ऐं इंद्री ज़बान त संयोग थियो त ॾाढो सुख मिलियो। कोई दृश्य अखियुनि सां ॾिठोसीं, संयोग थियो, ॾाढो सुख मिलियो। त जेको विषय विकारनि जो सुख आहे इंद्रियनि जो, उहो शुरूआत में अमृत जे समान लॻंदो आहे, पर नतीजे में जहर जे समान निकिरंदो आहे। आहे न भाई, संसार जा सुख त पहिरियों केॾा ज़बरदस्त लॻंदा आहिनि, बढ़िया आहे की न? निंदा कयो, चुगली कयो, कहिड़ो रस ईंदो आहे, कंहिंजी बुराई ॿुधो, हरे राम। लेकिन अनमोल मानुष जन्म हली वेंदो आहे असांजो, दुखी थींदा आहिनि। इंद्रियनि जो सुख जेको आहे विषयनि जो, शुरूआत में अमृत जहिड़ो, पर उन जो जेको रिजल्ट आहे, नतीजो आहे, फल आहे, उहो जहर ई निकिरंदो आहे। तंहिं करे उहो सुख राजसी चयो वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। जेको सुख भोगण महिल बि, टियों सुख ॿुधो, जेॾी महिल भोगियूं था ओॾी महिल बि, अंजाम महिल बि आत्मा खे मोहींदो आहे। अहिड़ो सुख निंड, आलस, दुख सां पैदा थींदो आहे। अहिड़ो सुख तामसी चयो वियो आहे। टियों सुख कहिड़ो आहे? तामसी। तमस यानी अंधकार, यानी अज्ञान रूपी अंधकार। इहो सुख अहिड़ो आहे कि निंड कंदा रहो, अरे आराम कयो, छॾियोसि, सुबुह थी वियो आहे, अरे वञण ॾियोसि, अरे भाई सत्संग कीर्तन, अरे जाने दे, कुझु कोन्हे, आराम कर। अरे भाई योग प्राणायाम कम से कम शरीर जे लाइ त कर, अरे कंहिंखां थो पुॼे। उहो एॾो हेठि किरी पियो, आत्मा जो त उधार छॾियो, शरीर जो बि भलो नथो चाहे। कई माण्हू न शरीर सां बि मतिलबु न आहे। ओहो, इहो कहिड़ो सुख आहे? इहो तामसी सुख आहे। शुरूआत में मोहे छॾींदो आहे। न करण वारा कम असां कंदा आहियूं, करण वारा छॾे छॾींदा आहियूं। फर्ज़ आहे, कर्तव्य, धर्म आहे, कोई मतिलबु न आहे, वेठो हुजे, निंड कर, आलस, व्यर्थ ॻाल्हाए, तास खेॾ, गेम खेॾ, पढ़ाई पचर कर। इन तरह सां असांजो जीवन हली वेंदो आहे साध संगत जी। इहो तमस वारो सुख आहे। चओ हरे राम। त हाणे तव्हां सम्झी वियो भाई, सुख टिनि तरहनि जा हूंदा आहिनि। पहिरियों सुख सात्विक सुख, जेको भॻवान सां मिलाए। ॿियों सुख राजसी सुख, जेको संसार में फसाए, विषय विकारनि में। ऐं टियों तामसी सुख आहे, जेको नरक में किराए, जन्म मरण में फसाए छॾे। श्री कृष्ण गोविंद।